घोटकी जे अमारा लॉ कॉलेज एंड स्कूल में एक प्रोग्राम मुनक़द कयो वियो। इन मौक़े ते अमारा लॉ कॉलेज चेयरमैन AR मलक उस्ताद लुत्फुल्लाह मलक खे अमारा लॉ कॉलेज एंड स्कूल घोटकी जो प्रिंसिपल मुक़ररु कयो वियो। इन मौक़े ते ग़ज़ाली स्कूल ऐं कॉलेज जे चेयरमैन मोहम्मद हसन खोसो, इलाही बख्श घोटो, एडवोकेट असगर अली अगूणो, रोशन तारा स्कूल जे प्रिंसिपल, आगा अली गोहर पठान, अल हफ़ीज़ स्कूल जे प्रिंसिपल, उस्ताद राजा अली टगड़ ऐं ॿियनि उस्ताद लुत्फुल्लाह मलक खे गुलनि जा हार पाराया ऐं मुबारकबाद ॾिनी। इन मौक़े ते उस्तादनि जो चवणु हो त घोटकी ज़िले में प्राइवेट स्कूलनि जे करे शागिर्दनि जो ध्यानु तालीम ॾांहुं वधे थो ऐं शागिर्द कॉपी कल्चर खां ॿाहिरि निकिरी चुका आहिनि। हुन चयो त अमारा लॉ कॉलेज जी नए प्रिंसिपल उस्ताद लुत्फुल्लाह मलक मां उमेद था कयूं त अञा बि हिन इदारे खे बहितर बणाईंदो, जंहिंखां पोइ उस्तादनि पारां शागिर्दियाणियुनि खां ज़हनी टेस्ट वरिती वई ऐं कामयाब शागिर्दनि में इनाम विरहाया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।